खानपुर मां वाक़िया कंदासीं। खानपुर वेझो मीरमोर चौकीअ जी पुलिस पारां नौजवान ते वहशाणो तशद्दुद कयो वियो आहे। चौकी इंचार्ज ॻोठ ज़रीन लुंड वासी असगर लुंड के तशद्दुद जो निशानो बणायो। नौजवान जो चवणु आहे त चौकी इंचार्ज 2 ॾींहं ताईं टॉर्चर सेल में तशद्दुद जो निशानो बणायो। ब्रेकिंग न्यूज़ समाचार खानपुर मां शेयर कई पिया। खानपुर महर वेझो मीरमोर चौकीअ जी पुलिस पारां नौजवान ते वहशाणो तशद्दुद कयो वियो आहे। चौकी इंचार्ज ॻोठ ज़रीन लुंड वासी असगर लुंड के तशद्दुद जो निशानो बणायो वियो। नौजवान जो चवणु आहे त चौकी इंचार्ज 2 ॾींहं ताईं टॉर्चर सेल में तशद्दुद जो निशानो बणायो। खानपुर मां ब्रेकिंग न्यूज़ समाचार शेयर कई पिया। खानपुर वेझो मीरमोर चौकीअ जी पुलिस पारां नौजवान ते वहशाणो तशद्दुद कयो वियो आहे। चौकी इंचार्ज ॻोठ ज़रीन लुंड वासी असगर लुंड के तशद्दुद जो निशानो बणायो वियो आहे। नौजवान जो चवणु आहे त चौकी इंचार्ज 2 ॾींहं ताईं टॉर्चर सेल में तशद्दुद जो निशानो बणायो।